अस्सलामुअलैकुम। अॼु मूं तव्हांजे लाइ हिकिड़ो तमामु इंट्रस्टिंग टॉपिक आंदो आहे। ख़ासि करे हीउ टॉपिक उन्हनि जे लाइ इंट्रस्टिंग थियण वारो आहे जेके माण्हू म्यूज़िक सां मौसीक़ीअ सां चाहु रखनि था, जेके गाना ग़ज़ल धुनियूं ॿुधंदा रहनि था, ॻाईंदा रहनि था, या वरी उन्हनि खे कुझु न कुझु इन में ॼाण आहे। सो जीअं तव्हां थंबनेल में ॾिठो, हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि सभ खां पहिरियों ई त सुर छा आहिनि, केतिरा आहिनि ऐं उन्हनि जा क़िस्म कहिड़ा आहिनि। उन खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि त राग छा खे चइबो आहे ऐं पोइ ॿुधाईंदुसि त ठाठ छा खे चइबो आहे। मुकमिल वीडियो ॾिसंदा तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। सो अचो त पहिरियों ई ॾिसूं था त सुर छा आहे, सुर छा खे चइबो आहे। सुर हक़ीक़त में आवाज़ जी पिच खे थो चइजे। तव्हां जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं को गानो ग़ज़ल न आहे ॿुधो त आवाज़ त ॿुधो हूंदो, जीअं हींअर मुंहिंजो आवाज़ु ॿुधो पिया, कंहिं गाॾीअ जो हॉर्न ॿुधो हूंदो, कंहिं माण्हूअ जी रड़ ॿुधी हूंदी। तो इहो सभु सुरनि ते आहे। को बि दुनिया में अहिड़ो आवाज़ु कोन्हे जेको सुरनि ते मुश्तमिल न हुजे। तव्हां बचपन खां ई इहो ॿुधो हूंदो त सुर 7 आहिनि। बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। इहे 7 सुर कुदरती आहिनि। इन्हनि खे कंहिं माण्हूअ कोन तख़लीक़ कयो आहे, बल्कि इहे माण्हुनि दरियाफ़्त कया आहिनि। उन्हनि 7 सुरनि खे जॾहिं तरतीब ॾेई रखियो वञे थो त उन्हनि जो फार्मूलो कुझु हीअं असांखे नज़र अचे थो। हाणे तव्हांजे ज़हन में हिकिड़ो सुवालु पैदा थियो हूंदो त सुर त 7 आहिनि, पोइ हिते मूं 12 छो लिखिया आहिनि। इन जो जवाबु तव्हांखे अॻिते हली ॾियां थो, पर सभ खां पहिरियों ई 7 सुरनि जो तव्हांखे तारुफ़ त करायां, इन्हनि जा जेके नाला आहिनि उहे त तव्हांखे ॿुधायां, ऐं इहो बि तव्हांखे ॿुधायां त इहे सारे गा मा पा में छो लिखिया वेंदा आहिनि। सभ खां पहिरियों जेको सुर आहे उन जो नालो आहे षडज, जंहिंखे एस यानी सा जे साउंड सां रिप्रेज़ेंट कबो आहे। उन खां पोइ ॿिए नंबर वारो जेको सुर आहे उन जो नालो आहे रिखब, जंहिंखे असीं आरी यानी रे सां शो कंदा आहियूं। उन खां पोइ जेको 3 नंबर ते सुर अचे थो उन जो नालो आहे गंधार, जेको ग यानी वॾी जीअ सां शो कबो आहे। उन खां पोइ चौथी नंबर ते जेको सुर अचे थो उन जो नालो आहे मध्यम, जेको मा यानी वॾी एम सां शो कबो आहे। उन खां पोइ जेको 5 नंबर वारो सुर आहे उन जो नालो आहे पंचम, जेको वॾी पीअ सां यानी प सां शो कबो आहे। उन खां पोइ जेको 6 नंबर ते सुर थो अचे उन जो नालो आहे धैवत, जेको ध सां यानी वॾी डीअ सां शो कबो आहे उन जो साउंड। हाणे उन खां पोइ आख़िरी ऐं 7हों सुर जेको आहे उहो अचे थो, उन जो नालो आहे निशाद, जेको वॾी एन सां यानी नी जे आवाज़ सां शो कबो आहे। हाणे तव्हांखे इन ॻाल्हि जो जवाबु थो ॾियां त सुर त 7 आहिनि, पोइ हिते मूं 12 छो लिखिया आहिनि। हक़ीक़त में ही जेके 7 सुर आहिनि इन्हनि खे चइबो आहे शुद्ध सुर संगीत जी ज़बान में, या सॼा सुर। पर हिननि 7 सुरनि मां 4 सुर अहिड़ा आहिनि जंहिंजा पंहिंजा हल्का सुर थियनि था, जेके उन खां धार बि कोन्हे पर उन जा ई सुर आहिनि। उहे सुर कहिड़ा आहिनि? रे, गा, धा ऐं नी। इन्हनि जा कोमल सुर नंढी एबीसीअ में लिखिया वेंदा आहिनि, जीअं हींअर मूं लिखिया आहिनि रे, ग, ध ऐं नी। हाणे तव्हां ॾिठो त कोमल सुर तव्हांखे मूं सम्झाया त रे, ग, ध ऐं नी, इहे 4 सुर अहिड़ा आहिनि जेके शुद्ध सुर बि आहिनि त इन्हनि जा कोमल सुर बि आहिनि। उन खां पोइ अचे थो मां जो सुर। हाणे जेको इहो मां जो सुर आहे उन जो को बि कोमल सुर कोन्हे, बल्कि नॉर्मल सॼे शुद्ध सुर खां बि हिकिड़ो क़दम अॻिते चिटे आवाज़ सां इन जो सुर आहे। उन खे चइबो आहे तीवर सुर, यानी तीवर मां। हीउ जेको तीवर सुर आहे हीउ पंहिंजो पाण में हिकिड़ो इंटेंसिव टाइप जो सुर आहे, यानी बेचैन टाइप जो सुर आहे। जंहिं बि रागनि में हिन जो इस्तेमालु थिए थो त उन्हनि रागनि जूं धुनियूं तव्हांखे इंतिहाई इंटेंसिव, गहरियूं ऐं ॾुख वारियूं लॻंदियूं। ऐं उन खां पोइ जेको सभ खां पहिरियों सा जो सुर आहे ऐं पा वारो 5हों सुर, इहे हमेशह शुद्ध सुर हूंदा आहिनि ॿई। इन्हनि जो न को कोमल सुर आहे ऐं न कोई इन्हनि जो को तीवर आहे। हाणे तव्हांखे मालूम थी वियो त सुर त हक़ीक़त में आवाज़ जी पिच आहिनि, जेको हेठि आवाज़ु आहे कंहिं माण्हूअ जो मथे आवाज़ु आहे। पर ईअं ई हीअ जेके सुर आहिनि, जॾहिं सा खां रे ते वञिबो आहे या रे खां मा ताईं वञिबो आहे या मा खां सा ताईं अचिबो आहे, त जेका आवाज़ जी पिच चेंज थी थिए त उहा कहिड़ी ख़ूबसूरती थी हाणे, जेका राग जी शिकिल पैदा थी करे, धुन जी शिकिल पैदा थी करे। इहो तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो डेमो ॾेई ॾेखारियां थो, पोइ तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी। सभ खां पहिरियों ॾिसो त सुर आवाज़ जी पिच आहिनि, त हींअर तव्हां सां जंहिं पिच तव्हां ॻाल्हायां पियो, फ़र्ज़ु कयो इहो सा तां पियो ॻाल्हायां,
त अॻिते रे आहे यानी शुद्ध रे आहे, पोइ शुद्ध ग आहे, ईअं ई नियत ई सभई 7 सुर आहिनि। त मूंखे केरु चए त तूं सा रे गा इहे 3 सुर शुद्ध हण, त पोइ आउं कीअं हणंदुसि। पहिरें शुरू सा त उतां ई कंदुसि जिथो आउं पाण ॻाल्हायां पियो, उहो हीअं थींदो सा रे गा। हाणे मूंखे केरु चए त रे वारो जेको सुर आहे उहो शुद्ध जे जाइ ते कोमल हण, बाक़ी सा ऐं गा ॿई शुद्ध रहनि, त पोइ आउं कीअं हणंदुसि, उहो हीअं थींदो सा रे गा। अगारो कीअं पियो थियो सा रे गा। फ्लेवर चेंज थी वियो न, हिकिड़ो सुर चेंज कयो त, यानी कोमल रे ऐं शुद्ध रे जो फ़र्क़ु एतिरो अची वियो। हाणे मूंखे केरु चए त गा जो जेको सुर आहे उहो कोमल हण ऐं बाक़ी सा ऐं रे ॿई शुद्ध हुजनि, त पोइ उहो कीअं ॿुधण में ईंदो, उहो हीअं ईंदो सा रे ग। ऐं अगारो कीअं पियो थियो जॾहिं असां शुद्ध ग पिए हणियो सा रे गा। हाणे हलूं था राग जे तरफ़। त राग छा आहे? राग इहो आहे जॾहिं असीं इन्हनि सुरनि खे कंहिं ख़ासि फॉर्म में का धुन था ठाहियूं, ॻायूं था इन्हनि खे, ऐं इन्हनि जी साउंड जी जेका पिच आहे या मख़सूस हिकिड़ी पंहिंजी रिधम सां हले थी, त उन खे असीं राग जो नालो ॾींदा आहियूं, जंहिं ते धुनियूं मुश्तमिल आहिनि। ऐं राग जेके आहिनि उहे 5 सुरा बि हूंदा आहिनि, 6 सुरनि वारा बि हूंदा आहिनि ऐं 7 सुरनि वारा बि हूंदा आहिनि। न 7 सुरनि खां मथे को सुर आहे जो 8 सुरनि जो को राग हुजे, ऐं 5 सुरनि खां घटि वारो बि को राग कोन्हे। तव्हांजे अॻियां मां मिसाल थो रखां भैरवी राग जो। भैरवी राग जेको आहे इहो असां सिंधियुनि वटि तमामु घणो मशहूरु आहे, इन जे करे इन जो मिसाल मूं तव्हांजे अॻियां रखियो त जीअं आसानीअ सां सम्झी सघंदव। भैरवी राग में सा जेको सुर आहे उहो सा शुद्ध ई रहे थो ऐं शुद्ध आहे। उन खां पोइ रे कोमल, ग कोमल ऐं मा शुद्ध ऐं पा ऐं धा कोमल ऐं नी कोमल। त भैरवी राग जे सुरनि जो फार्मूलो असांखे हीअं ॿुधण में ईंदो सा रे ग म पा धा नी सा। हिन राग भैरवीअ ते जेका असांजी सिंधी मशहूरु धुन मुश्तमिल आहे, जेका तव्हां सभिनी जी ॿुधल हूंदी, उहा हीअ आहे उमरां वींदड़ो पुछां को अला जिथे मुंहिंजा मारू हो, जिथे मुंहिंजा मारू अड़ा, जिथे मुंहिंजा सांगी अड़ा, जिथे मुंहिंजा मारू। हीअ धुन टिपिकल राग भैरवीअ ते मुश्तमिल आहे, जंहिंमें रे ग धा नी इहे 4 सुर कोमल था लॻनि। उन खां पोइ अचूं था ठाठ ॾे। त ठाठ छा आहे? ठाठ त हिकिड़ो असांजे सिंधीअ जो लफ़्ज़ु आहे जेको चइबो आहे जॾहिं असीं कंहिं शइ खे समेटे अलॻि करे कंहिं वॾी शइ में रखंदा आहियूं त उनखे असीं ठाठ चवंदा आहियूं। तीअं असां रागनि खे यानी जेके सुरनि ते मुश्तमिल आहिनि उन रागनि खे असां ठाठनि जे अंदरि विरहायो आहे। 10 ठाठनि जे अंदरि संगीत जा सभई दुनिया जा राग विरहायल आहिनि, उहे सुरनि जे हिसाब सां विरहायल आहिनि। उन्हनि 10 ठाठनि जो पहिरियों जेको ठाठो आहे उन जो नालो आहे बिलावल, जंहिंमें टोटल उहे राग था अचनि जेके सभई शुद्ध सुरनि ते मुश्तमिल आहिनि। अॼु जी वीडियो खे हिते क्लोज़ था कयूं ऐं इनशाला नेक्स्ट वीडियो जेका आउं ठाहींदुसि उहा ठाठनि ते ठाहींदुसि। 10 ई ठाठ जेके आहिनि संगीत में, यानी रागनि खे कीअं 10 ठाठनि में अंदरि सुरनि जे बुनियाद ते विरहायो वियो आहे, के उहे ठाठ आहिनि जंहिंमें कोमल सुर था लॻनि, ऐं हिकिड़ो उहो ठाठ आहे जंहिंमें सभई शुद्ध सुर था लॻनि, ऐं को उहो बि ठाठ आहे जंहिंमें हिकिड़ो तीवर थो लॻे, ॿिया सभई शुद्ध था लॻनि। सो उहा वीडियो ॾिसणु न विसारींदा, ऐं हीअ वीडियो तव्हां ॾिसंदा, शेयर कंदा ऐं सब्सक्राइब कंदा मुंहिंजो चैनल, महिरबानी।